अथई जाते जानी हुजी खुश हुजी खैर सा खुशियों मानी दोती। हम तो खुद नहीं पीते, हम तो खुद नहीं जीते, पीने का भी कारण है, जीने का भी कारण है। अजो की ओरी मायूं ॾिसो हणी गोरी किरी मच्छियूं थी पवनि वरी पुट जने कारो त चोन पीते वियो आहे। छा थियो अथई? हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लॻे, न दुआ थी लॻे न दवा थी लॻे। मुझे नथी लगे बे डॉक्टर के ॾेखार। ओ करे बा ओरे अपजो जंगर ताली बजाने ओ तुंजा वार बराबर चुकवण पोइ वरी अबो बि करे थो न लाभ उनखे वरी पंहिंजो महबूब जो अबो यार पंहिंजो वरी महबूब जो अबो उहो वरी काॾो तूं विच में आणे तूं कारो खाराईंदे छा? अच्छा ज़ालिम यार। डॉक्टर तो छा ॿुधायां अलाए किथे किथे सूर ख़बर ई कान थी पए। छा थियो अथई? मथे में सूर, नज़लो, ज़ुकाम, गोॾनि में सूर, हलां थो त पाछूलो मुंहिंजे पोयां ई पोयां। केरु तुंहिंजे पोयां? इहो पाछूलो मुंहिंजे पोयां ई पोयां। छा थियो अथई? हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लॻे, न दुआ थी लॻे न दवा थी लॻे। मुझे नथी लगे बे डॉक्टर के ॾेखार। दिल खणी वई छोरी हैदराबादी कलहा गाड़ा जहदा गुलाबी कलहा गाड़ा जह। हेलो हेलो के छुट्टी मत आयो तू मुझी छो बोलियो आइया तू पाए नहीं मुझे तो ते तू जाती बात हो जिया है की बी जुटी केड़ी का हां शादी थेला ताकरो सगुनी तो मुके सवाल करो जाए तो कथे न मायने करे वो चाहता शादीशुदा माण्हू ॾिसण साई मूंखे सफ़ा तूं ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तूं मेरा बकरे ॾाढी वगा शिकराए तूं मेरा बकरे पंहिंजी छोरीअ खे सम्झायो तंग करे न हजायो पंहिंजी छोरीअ खे सम्झायो तंग करे न। साईं हुन वांगुरु पढ़ा थो जेकी पहिरीं छोकिरी हुई न मेकअप कंदी हाणे न्यूज़ कास्टर आहे जेकी यार पढ़े छो तो क्या मसलो तो था? दरखा छा ॾे थी असां न पढ़ंदासीं यार। अब असां सिंधी न आहियूं पढ़िया असां अंग्रेजी पढ़ियल आहियूं असांखे अंग्रेजी लिखी ॾे। चैनल ते बनियो दिल खणी वई छोरी हैदराबादी कलहा गाड़ा जहदा गुलाबी कलहा गाड़ा जहदा गुलाबी। हेलो काथे आई काथां पियो ॻाल्हाई? बेकरीअ जे भरिसां बीठो आहियां। छो ॻाल्हि विसरी वई छा? हा ख़बर आहे त मुन्ने जी सालगिरह आहे हुनजे लाइ केक केक तयार आहे। हा ॿुध 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 हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुध ओ पीली साड़ी आहे न रोज़ीना। हेलो हेलो के छुट्टी मत आयो तू मुझी छो बोलियो आइया तू पाए नहीं मुझे तो ते तू जाती बात हो जिया है की बी जुटी केड़ी गैर पार्लियामानी तू पार्लियामेंट में वेठो आहे छा? गैर पार्लियामानी बोली इस्तेमाल न कर। तू कहिड़ो MN MP जो पुट आहे जो हिते वरी गैर पार्लियामानी Are people of the smoking not accused of the suffocation? Wow, yaar, that's a very good English. कर चंगाई लो लारियता सी सुठी सलाह नहीं चई पंहिंजा फोटो शादी.com ते छॾियो तस्वीरूं कढाए शादी.com ते छॾियो सी रिश्ता आया वा छो कोन आया कूड़ छो ॻाल्हाए माण्हू पर जेॾी महिल असांखे हुननि लाइव ॾिठो चयूं हिननि जा मुंहं त कारा आहिनि फोटूअ में हीरो पे लॻा हिते ज़ीरो।